खैबर लग ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में सरकारी खॾे ते 14 महीननि खां नेकाल बंदि, ॻोठाण जो बाइकाट। खैबर लग ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में हेमंत कुंबर नाले शख़्स 14 महीननि खां नाइजाइज़ी सां सरकारी खॾे ॾांहुं वेंदड़ गटर जो नेकाल बंदि कयो वेठो आहे। तेतां ॻोठाणनि ऐं ॿियनि चयो त तक़रीबन 14 महीननि खां वठी खॾे ॾांहुं वेंदड़ गटर जो नालो हेमंत कुंबर शख़्स पंहिंजे ॾढे ते ऐं ज़ोर ते बंदि करे वेठो आहे। इन्हनि वसन वारनि ऐं अमलदारनि खे अपील कई, पर असांखे किथां बि मसइले जी हल जी ख़ातिर ऐं मोट नाहे मिली, जंहिंजे नतीजे में गटरनि ऐं नालियुनि जो पाणी असांजे ॻोठनि में गटियुनि में जमा थियण लॻो, जंहिं सबबु असांखे वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। काफ़ी बीमारियूं फैलिजण लॻियूं आहिनि। पोइ बि असां ॻोठनि वारनि पाण में गॾिजी हिकु एहतियात जोड़ियोसीं। जीअं ई पोलियो जी मुहिम शुरू थींदी, असां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीअण जो बाइकाट कयो। उन मौक़े ते तेल के मटियार जे मुख्तियाकार फ़हीद बलोच सां गॾु उॾेरो लाल विलेज पुलिस उते पहुता, जिन ॻोठाणनि सां गॾु वेही खॾे ॾांहुं वेंदड़ गटर बंदि पयल नाली खोलण जी ख़ातिरी ॾियारी ऐं चयो त सुभाणे क्रेन ज़रिए खॾे ॾांहुं सफ़ाई जो कमु करायो वेंदो। जंहिं ते हितां जे ॻोठाणनि जो चवणु हो त असां शुक्रगुज़ार आहियूं मुख्तियाकार फ़हीद बलोच जा, जे असांजो ही जाइज़ मसइलो हल कयो ऐं संदसि अहिड़ी सुठे रवैये जे करे असां पोलियो जो बाइकाट ख़तमु कयूं ऐं असां ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरींदासीं। रिपोर्ट गुलाम अब्बास समूह, शाहीन न्यूज़, मटियारी।